नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे टंडोलियार खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जे अपोज़िशन लीडर फिरदौस शमी नक़वी चयो आहे त सिंध मां हिकु ज़ालिम अल्ताफ़ सन खे भॼायोसीं। हाणे वरी ॿियो ज़ालिम आसिफ अली ज़रदारी जो नंबर आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिं बि करप्ट माण्हू खे बख़्श न कंदी, इहो ज़रदारी हुजे या हुनजा हवारी हुजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध असेंबली जे अपोज़िशन लीडर फिरदौस शमी नक़वी टंडोलियार में सिविल अस्पताल जे ओचिते दौरे दौरान ऐं टंडोलियार प्रेस क्लब साम्हूं PTI पारां अलामती बुख हड़ताल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे अस्पतालनि जूं हालतूं तमामु ख़राब आहिनि। करोड़ रुपयनि जा बजट हुअण बावजूदि अस्पताल में दवाउनि जी खोट आहे। जॾहिं त सिंध में हिकु ज़रदारी सभ मथां भारी जो जेको नारो लॻी रहियो, इन ते अमल कंदासीं। अस्पताल में सभिनी मरीज़नि जे लाइ हिकिड़ी दवा ॾिनी वञे थी, छो जो हिकु दवा सभिनी मरीज़नि जो इलाज। हिन चयो त सिंध में पुलिस हाणे सरकारी न रही आहे, बल्कि इहा ज़रदारी पुलिस बणिजी चुकी आहे, जेका बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे हुननि मथां कूड़ा केस मढ़े रही आहे। ज़रदारी जेतिरी अयाशी करणी हुजे करे वठ, अंजाम तमामु ख़राब निकिरंदो। असां नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ तहरीक हलाई, खेसि जेल भेड़ो कयोसीं। हाणे नंबर ज़रदारी ऐं हुनजे हवालनि जो आहे। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो आहे नवाज़ शरीफ़ ज़रदारी इतिहाद मुफ़ादनि ते ॿधल आहे, जेको घणो हली न सघंदो। हिन मौक़े ते MPA सदरा इमरान ऐं MPA संजय गांगोनी, MPA रियाज़ हैदर, एडवोकेट अली पल समेत ॿिया सवें कारकुन गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।